आम ख़बर मते पहुचाईंदा हलूं। वेड़ी खेरो में बेगारी केनाल जी शाखुनि में पानी जी खोट खिलाफ़ आबादगार सरापा एहतजाज आहिनि। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आबादगारनि जो बेगारी पुल वटि धरणो हणियो वियो आहे। रोड ब्लॉक थी वियो आहे, जॾहिं त ट्रैफिक मुअतल थी वई आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गड़ी खेरो मां बेगारी केनाल जी शाखुनि में पाणी जी खोट खिलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। आबादगारनि जो बेगारी पुल वटि धरणो हणियो वियो आहे। धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ख़ादिम हुसैन रोही खां। जी ख़ादिम, अपडेट कजो। जी ख़ादिम, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि एहतजाज बाबति? जी, गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी गड़ी खेरे में आबादगार बेगारी केनाल जे टेल जा मुसलसल सरापा एहतजाज आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी बेगारी केनाल जे पूछ जे आबादगारनि खे पाणी कोन पियो मिले। 2 ॾींहं अॻु आबादगारनि जेको धरणो हुयो उन में आपाशी अमलदार पहुची धरणो ख़तमु करायो त 2 ॾींहंनि में बेगारी केनाल जे पूछ जे आबादगारनि खे पाणी ॾिनो वेंदो, पर उहो वाइदो बि वफ़ा न थियो। अॼु आबादगारनि पाक किताब खणी गड़ी खेरे जे दोदापुर नाके खां एहतजाजी मुज़ाहिरो करे बेगारी पुल वटि धरणो आयो। आबादगारनि चवणो त अॼु DC ऑफिस MNA ऐं MP जे घरनि ॾाढो पाक किताब खणी एहतजाज कयो वेंदो ऐं एहतजाज जो सिलसिलो उन वक़्तु जारी रहंदो जेसिताईं आबादगारनि खे टेल जे आबादगारनि खे पाणी कोन मिलंदो। जी ठीक है खादिम, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।